अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिते मधी जो स्टेशन रोड आहे उते जेको नवाज़ ऐं हिदायतुल्ला मरहूम अगड़े वारो होटल खां हितां मेन चौक ते नओं दुकान जेको आहे खुलियो आहे मेमन स्वीट एंड बेकर जे नाले सां। हिन में लज़ीज़ मिठाइयूं आहिनि, ख़ालिस गिह सां तयारु थियल आहिनि, देसी गिह सां। वधीक हिन वटि कहिड़ा कहिड़ा आइटम आहिनि, अचो त वधीक ॾिसूं दुकानदार सां ॻाल्हाए। कहिड़ा आइटम आहिनि, हुननि जी छा क्वालिटी ऐं ख़ासियत आहे? मिठाई तो हर जगह मिले थी, पर असांजा हिते पंहिंजो लाड़काणे जा आइटम आहिनि, जीअं दिलि पसंदि आहे ऐं मलाई खाजा आहे, उन पोइ का शुगर फ्री आहे ऐं प्लस में का माना हे सयूं असां फ्रिडियूं पंहिंजूं ठाहींदा आहियूं। मथे असांजो कला मथे कारीगर आहे, पंहिंजो लाड़काणे रखियलु आहे, तमामु बहितरीनु कारीगर आहे। ऐं उन पोइ का असां रोल जो मांडो पाण ठाहींदा आहियूं, हिते पंहिंजो कमु रोल जो। ऐं जी जी हे माओ आहे, पंहिंजो जेका खीर मां ठाहींदा आहियूं, उन पोइ का गजरनि जो माओ आहे। ऐं प्लस में कमु न ही कचौरी आहे, ही कचौरी आहे, कचौरी बि असां हिते पंहिंजी कमु पंहिंजी ठाहींदा आहियूं। सो उस्ताद तमामु बहितरीनु लाड़काणे जो आहे, लाड़काणे जा आइटम आहिनि, तक़रीबन लाड़काणे जा आइटम आहिनि। जी सर में आई का मलाई खाजा आहे, मलाई खाजा आहे, ही बि लाड़काणे जो आइटम आहे। उन पोइ ही मुल्तानी हलवो आहे, ही बि हिते असां कमु पंहिंजो ठाराईंदा आहियूं। जी उन पोइ प्लस में कमु ही दिलि पसंदि आहे, सो ही बि का हिते कोई बि न ठाहींदो आहे। ही आइटम जेके आहिनि त हिते का कोई बि न ठाहींदो आहे, न आहे नी जेको का पंहिंजो छा चइबो आहे त रसगुल्ला आहिनि, गुलाब जामुन, उन पोइ मिठाई जी बर्फ़ी आहिनि, मैसू आहे, मैसू तक़रीबन माण्हू ठाहिणु छॾे विया आहिनि, मैसू पंहिंजो जेका ठाहींदा आहियूं। रक़म हिननि जी का मुख़्तलिफ़ आहे, सो इन जी 600 रुपया आहे किलो। जी साईं। मिक्स मिठाई जी 800 रुपया किलो आहे। जी जी सयूं 600 रुपया किलो आहिनि, इहे पंहिंजूं सुठे घीअ में ठाराईंदा आहियूं, पंहिंजे कम हिते। माओ असां जेका खीर में ठाहींदा आहियूं, माओ का 1200 रुपया किलो आहे। जी साईं। अच्छा, इहो जेको माओ आहे हुन में खीर वग़ैरह चवंदा त ख़ालिस नथो हुजे, उन वाले खां डाउटफुल खीर बि माओ ठाहींदो? न न, ही पंहिंजो खीर वठी ईंदा आहियूं असां, सो उन में ठाहींदा आहियूं। तक़रीबन 15 किलो 20 किलो खीर वठी ईंदा आहियूं, उन में असांजो हीउ थाल ठहंदो आहे हिकिड़ो। हीअ साईं पतीशो आहे, उन पोइ हीअ का पंहिंजो दिलि पसंदि आहे, हीअ बर्फ़ी आहे, हीअ गुलाब जामुन, ही मलाई खाजा आहे, मुल्तानी हलवो आहे, उन पोइ का पंहिंजो छा चइबो आहे जी हे दिलि पसंदि आहे। जे अगरि हीअ अलॻि वठंदो कमु मिक्स मिठाई खां अलॻि वठंदो त हीअ हिन का 1000 रुपये किलो आहे। उन पोइ मुल्तानी हलवो आहे, जे अगरि हीअ अलॻि वठंदो का मिक्स मिठाई खां त हीअ 1200 रुपया किलो आहे, ख़ालिस खीर में का तयारु कंदा आहियूं हिते। उन पोइ बर्फ़ी आहे, बर्फ़ी का 1000 रुपये किलो आहे, सिर्फ़ु जेका अपना माए जी आहे, माए जी ठहियल आहे, ख़ालिस आहे। हीअ का पंहिंजो छा चइबो आहे। अच्छा, ॿियो तव्हां इहो ॿुधायो त हिते कहिड़ा उहे आइटम आहिनि जेके ॿिए दुकान ते कोन्हनि? उहे दिलि पसंदि आहे, मलाई खाजा आहे, उन पोइ मुल्तानी हलवो आहे। अच्छा, हे दिलि पसंदि आहे? जी जी। दुकान ते कोन्हे को? न, ऐं ॿियो मलाई खाजा आहे, मलाई खाजा आहे, हे जेके आहिनि जी, इहो ॿिए दुकान ते हिते न मिलंदो? इहो बि न आहे। ऐं ॿियो का मिल्की लड्डू असांजा ख़तमु थी विया आहिनि। अच्छा, हीअ जेके आहिनि तव्हां पंहिंजो तयारु कंदा आहियो? हीअ सयूं असां पंहिंजो तयारु कंदा आहियूं, हिते मथे कारीगर असां तयारु कंदो आहे, ख़ालिस घीअ में। हिते 12 ई महीना इहा शइ मिलंदी इंशाअल्लाह? हे हाणे न न 12 ई महीना, छो जो हिन वक़्तु अञा ताईं मार्केट में न आई आहे, असां महीनो थी वियो असां तयारु कराई आहे। छा किलो आहे हिन जो? हिन 600 रुपया किलो आहे। ऐं दुकान जेको आहे उहो हीअ जेको आहे अंदरि हिकिड़े ते पर्ची लॻी पई आहे मुल्तानी हलवो। जी साईं। त इहो जेको आहे शामो तयारु थियल आहे? इहो खीर में तयारु कंदा आहियूं, खीर घुराईंदा आहियूं, उन खीर में तयारु कंदा आहियूं, ख़ालिस खीर मां। त मुल्तानी हलवो जो नालो रखियो अथव, त मुल्तानी हलवो त मतिलबु थियो जेको मुल्तान में ठहे न साईं, का कारीगर जिते किथे कमु कंदा आहिनि न। अच्छा। जी जी, तो उतां जा कारीगर बि सिखियल आहे, हितां जा कारीगर बि कारीगर का कमु कंदो आहे, चौधारी हर जाइ ते फिरंदो आहे, तो उतां कमु सिखी आया आहिनि, जंहिंजे करे हिते कनि था। अच्छा, ऐं जेकॾहिं मिठाई माना हिते पार्सल बि था करे सघनि था, हिते खाइनि था, जेकॾहिं कोई अचनि था हिते तमामु सुठा बहितरीनु का शहर जा
ही माशाल्लाह हिते असां अंदरि जेको माना बैठक बि आहे सो तमामु जेको माना हिकिड़ो सुठे नमूने सां माण्हुनि खे हिते कराईंदा आहियूं सुठा शहर जा शहरी तमामु शहरी माण्हू ईंदा आहिनि सुठा सो हिते उन्हनि जे लाइ का वेहण जो बहितरीनु सिस्टम आहे हाणे बि माण्हू वेठा हाणे उथी विया आहिनि